पंहिंजे हिन अदबी सफ़र जे हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त इहो अदबी उत्साह कॾहिं खां वरितव ऐं इन छा तव्हां पाण जे हिन नक़ाद वारे जेको आहे पासो हिनखे दरियाफ़्त कयो या तव्हां सम्झो था तव्हां हुनखे नज़रअंदाज़ कयो आहे? एतिरियूं ॻाल्हियूं तो चयूं जेके मां सोचां पई त अलाए कंहिंजे लाइ थो ॻाल्हाए। इहा मोहबत आहे तुंहिंजी मुंहिंजे नंढे पुट वांगुरु आहे ऐं जेके पंहिंजूं वेझड़ आहियूं उन में माण्हू खोड़ शयूं जेके तनक़ीद वारियूं आहिनि उहे विसारे छॾींदो आहे। पर महिरबानी तुंहिंजी तो इहे सभु ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हि इहा आहे अमर त माण्हू पाण खे कॾहिं सुञाणे न सघंदो आहे, उनखे ख़बर बि न हूंदी आहे त हू छा करे सघे थो पियो। पर मां सम्झां थी त मुंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ वक़्त ईंदा रहिया आहिनि जंहिंमें मूंखे मौक़ा मिलिया जंहिंमें मां पंहिंजी जेका बि सलाहियत आहे मां उनजो इज़हार करे सघां। मसइलन जेकॾहिं मां रेडियो ते वियसि मूंखे कहिड़ी ख़बर त मूं में का अहिड़ी सलाहियत आहे, पर उहे वरी ॾिसण वारा माण्हू परखण वारा माण्हू वरी ॿिया हूंदा आहिनि। मां त पंहिंजी भेण सां गॾु वेंदी हुअसि रेडियो ते, हुन सां जीअं वञी न हिकिड़ो ॿारु माउ सां गॾु वेंदो आहे, शेफरॉन कंदो आहे, त मां आपा सां गॾु वेंदी हुअसि ऐं वेठी मां ॿुधंदी हुअसि। जॾहिं MB अब्बासी MB अंसारी हुयो हुते प्रोग्राम मैनेजर ऐं उहो रिहर्सल्स वठंदो हुयो सभिनी जूं, 3 ॾींहं ड्रामनि जूं रिहर्सलूं हलंदियूं छो त लाइव थींदा हुआ। त जहिड़े नमूने सां उहो उन्हनि खे एक्सप्लेन कंदो हो, जहिड़े नमूने सां उन्हनि खे ॿुधाइण जी कोशिशि कंदो हो त मां उहो ॼण पंहिंजो पाण में अंदरि जज़्ब थींदो वेंदो, उहा ऑब्ज़र्वेशन जंहिंखे तव्हां चई था सघो। सो उन्हनि वरी उते मूंखे मौक़ो ॾिनो, उन्हनि खे ॿारनि जे आवाज़ जी ज़रूरत हुई त मूंखे अंसारी साहिबु चवंदो पोपट, त मां ॿ मुंहिंजा वार टिघा हूंदा हुआ त ॿ हिते मां रिबिन्स वठंदी हुअसि त मूंखे पोपट चवंदो, पोपट ऑडिशन ॾे तूं असांखे ॿारनि जे हुनजी ज़रूरत आहे आवाज़ जी। मां 5 या 6 दर्जो पढ़ंदी हुअसि तॾहिं ट्रेनिंग कॉलेज में। पोइ जॾहिं ऑडिशन ॾिनमि त 2 दफ़ा फेल कयो, स्टैंडर्ड हुननि जो हाई हुयो, 4 दफ़ो पास कयूं। फेल थियण घबराइजे न, जो पोइ महताब थी सघे थो। न कंहिंसां थी सघे थो, पर मूंखे का अहिड़ी पाण जे मुतलिक़ ख़ुशफ़हमी कोन हुई। न ईअं थिए थो, मां हाणे ताज़ो पढ़ियो अमिताभ बच्चन जो त उहो बि रिजेक्ट थींदो रहियो ऐं हिन वक़्तु पर वाई नॉट भई ॻाल्हि इहा आहे त उहो मयार कहिड़ो आहे जंहिंखे उहो ॾिसणु था चाहिनि। त मूंखे मां त वरी 3 दफ़ो जॾहिं चयो, मूं चयो न बाबा 2 दफ़ा स्कूल घुसायो आहे, बाबा नाराज़ थो थिए, मां कोन थी अचां सुबुह जो ऑडिशन, बाबा तूं अचु हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो। पोइ 3 दफ़ो पास थियसि मां। उन ॾींहुं अब्दुल करीम बलोच बि ॾिनी हुई ऑडिशन, सैयद सालिम अहमद शाह बि ॾिनी हुई, उहे वॾा हुया, मां हितड़ी हुयसि। मां सम्झां थी मां सिर्फ़ु 2-3 कोई अहिड़ा प्रोग्राम्स हूंदा जेके पंहिंजी उमिरि जे मुताबिक़। हिकिड़ो वॾो ड्रामो हो मशहूरु वर्जीनिया, उनजो रोल मां कयो, देन वॉज़ अ यंग गर्ल, ऐं उनखां पोइ शायदि 1-2 फीचर्स में, उनखां पोइ उन उमिरि में हुननि मूंखे हीरोइन जा रोल ॾिना। हाणे मां ॿुधायो 5-6 में मां हीरोइन जा पार्ट पई कयां। कॾहिं मुस्तफ़ा कुरैशी मुंहिंजो हीरो हुयो, कॾहिं कुर्बान जिलानी मुंहिंजो हीरो हुयो, कॾहिं MB अंसारी मुंहिंजो हीरो पियो थिए। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा हूंदी त जॾहिं थींदा हुया ड्रामा त उहो वारो वॾो वारो माइक हूंदो, हुन पासे खां बि ॻाल्हायो त हिन पासे खां बि ॻाल्हायो, त उहो जॾहिं ॻाल्हाईंदा हुया त मुंहिंजे मथे ते हथु रखी, जीअं ॿार खे मथे ते हथु रखिबो आहे ईअं करे। सो चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ मिलनि थियूं पियूं ऐं तव्हां पाण खे दरियाफ़्त कंदा था वञो। हीअ पहिरीं अपॉर्चुनिटी हुई जंहिंमें शायदि मुंहिंजे इन सलाहियतुनि खे मूंखां वधीक ॿियनि परखियो ऐं मां उन्हनि खे मायूस न कयो। उहा सिखिया तव्हां आवाज़ जी सदाकारी जी खां वरिती या ॿुधी? बिल्कुलु, उहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी दर्सगाह हुई। रुगो इहा न त को मां ॻाल्हायां, उचारियां कीअं, लफ़्ज़ कीअं सही पढ़ां, ऐं उनजे लाइ उन ज़माने में उते 2-3 माण्हू मौजूदु हूंदा हुया। हिमायत अली शाइर उर्दूअ जे लाइ, मंज़ूर नक़वी, सैयद मंज़ूर नक़वी, ज़ेब आकली साहब, मोहम्मद ख़ान, इहे सभु उते, मोहम्मद ख़ान गनी ऐं मुज़फ़र हुसैन जोश। हाणे अहिड़ा तव्हांखे वॾा उते मिलनि, वॾा राइटर्स ऐं शोरा। त मां कोशिशि कंदी हुअसि त जेकॾहिं कंहिं शइ लफ़्ज़ में मूंखे को शक शुबो आहे मां हिननि खां पुछां त हिन जो तलफ़ुज़ छा आहे, ख़ासि तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बैत
अहिड़े नमूने सां हिमायत अली शार खे जेकॾहिं मां ग़ालिब थी पढ़ां त मां उनखे पढ़ी ॿुधाईंदी हुअसि त मां पंहिंजो बहिर वज़न में का कमी कोताही त न आहे। इहा मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त मां ग़लति लफ़्ज़ न उचारियां ऐं ॿी ॻाल्हि त मां सही पढ़ां।